राधण भरसा यूसी यारोल आखिर में 4 शहीदन के दरगाह के कब्जे खिलाफ गादी नशीद से शमसुद्दीन शाह उर्फ शमन शाह जो एहतजाज सैयद शमसुद्दीन शाह 4 शहीदन की दरगाह अॻियां एहतजाज कंदे मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त हिन दरगाह ते मुंहिंजो वालिद शहीद ख़ादिम शाह समेत मुंहिंजा 3 चाचा शहीद सैयद कमर शाह, सैयद पुनल शाह, अब्दुल लतीफ़ शाह, पुट सैयद गंबल शाह तदफीन आहिनि। हिन सरज़मीन चौतरफ़ कोट खयल मरहूम वॾेर नादिर ख़ान लाखे जो ॾिनल आहे। मां DIG लाड़कण ऐं वसवारनि खे अपील थो कयां त दरगाह जे कब्ज़े जो नोटिस वठी इंसाफ़ फराहम कयो वञे। ॿिए तरफ़ दरगाह जे कब्ज़े जे इल्ज़ाम हेठि धुर फ़ोन ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पंहिंजे मथां कब्ज़े जे इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो त शमन शाह पारां हिन दरगाह ते कब्ज़ो करे वेठो आहे। कुछ साल अॻु दरगाह जो प्लाट खपाए लॾे वियो हो। शहीदनि जी दरगाह जो प्लाट मरहूम वॾेरो नादिर ख़ान लाखे जे नाले आहे। हीउ प्लाट ताज मोहम्मद जोगी जो ॾिनल आहे, जिते जोगी बिरादरी जो पाड़ो आहे। हिन दरगाह जे प्लाट जो केस कोर्ट सॻुड़े में हलंदड़ हुयो, जंहिंजो फ़ैसिलो PP अॻवान तारिक ख़ान सियाल वटि रखियल आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।